नाज़रीन नवासा ख़बर शेयर कंदालू रिपोर्ट कर रहा है नौशर फिरोज़ मां रिजवान अली जमाणी SHO मोरो अली अकबर खोखर मंशात फ़रोशन जो घेरो तंग कंदे मुख़्तलिफ़ मंशात फ़रोशन के अडन ते छापा हणी केतिराई खपाईंदड़ वापराईंदड़नि गिरफ़्तार करे वरिता आहिनि। SHO अली अकबर खोखर शहर के मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हणी मुख़्तलिफ़ इलाक़नि मां 3 ॼणनि अदनान शाह, गुलाम शबीर आलमानी, अब्दुल हमीद मेमण के 270 ग्राम चर्च समेत गिरफ़्तार करे मंशात एक्ट तहत केस दाख़िल करे लॉकअप करे छॾियो। उन मौके ते SHO अली अकबर खोखर ॿुधायो त SSP नौशर फिरोज़ मीर रोहिल ख़ान खोसो जी सख़्त हिदायतुनि जारी करण ते पुलिस अमन अमान जी सूरत हाल के यकीनी बणाइण लाइ कोशिशूं वठी रही आहे। हिन चयो त मोरो शहर में मंशात जे वधी वञण सबबि नौजवान मंशात वापराइण करे मोरो शहर के मुख़्तलिफ़ इलाक़नि मां चोरियूं करे रहिया हुआ। पुलिस मंशात फ़रोशन ते जंहिं ॾींहं खां कार्रवाइयूं करे गिरफ़्तारियूं कयूं आहिनि ते ॾींहंनि खां मोरो शहर मां चोरियुनि में घटिताई पिण आई आहे। मोरो खे मंशात खां पाक कंदासीं। मोरो जी आवाम जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त करणु असां ते फ़र्ज़ु आहे।